तंज़ीमकारी जो उसूल पंजों बाब है पाण शीर्षक लॻायो था। पहिरीं किताब जो मौजू है पंजें बाब पार्टी कारकुन जी क़यादत लाइ तरबियती कोर्स वो पाण पढ़ंदासीं। गॾु उन खां पोइ साथी पंहिंजो पंहिंजे हिन मौजू मुतालिक़ राय रखंदा। पार्टी कारकुन जी क़यादत लाइ तरबियती कोर्स। कारकुन लाइ जमहूरियत ऐं मरकज़ियत में अहिड़ी तरह आज़ादी ऐं ज़ाब्तो लाज़िम ऐं मज़लूम आहे। ये हिक ही ॻाल्हि जा ॿ रुख़ आहिनि जेके हिक ॿिए जे उबतड़ बि आहिनि ऐं हिक ॿिए सां लाॻापियल ऐं मशहूर बि आहिनि। इन मां हिकु त भाड़े विहण ऐं ॿिए खे छॾे ॾियण सां सगारी पार्टी जोड़ी नथी सघिजे। क़ौम ऐं अवाम में न त आज़ादी खां सवाइ कमु करे सघे थो, न ई क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि खां सवाइ कमु करे सघे थो, न जमहूरियत खां सवाइ कमु हली सघे थो, न ई मरकज़ियत खां सवाइ कमु करे सघिजे। इहा पार्टी ऐं उन जदोजहद अंदरि जमहूरियत ऐं मरकज़ियत ऐं आज़ादी ऐं ज़ाब्तनि जी साइंस आहे जंहिंखे जमहूरियत ऐं मरकज़ियत चइजे थो। इन तरीक़े सां कारकुननि खे जमहूरियत ऐं आज़ादी बि हासिलु रहंदी आहे। क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि अंदरि बि रहणो पवंदो आहे। इन जा मुख्य उसूल हेठि आहिनि। नंबर 1, कारकुननि इदारनि जी ताबे हुजे, कारकुन इदारनि जे ताबे हुजे। नंबर 2, अक़लियत अक्सरियत जे ताबे हुजे। नंबर 3, हेठां इदारा मथे इदारनि जे ताबे हुजनि। नंबर 4, पार्टी जे समूरनि मेंबरशिप पार्टी जी मरकज़ी कमेटी, जीएमएस काउंसिल या क़ौमी कांग्रेस जे ताबे हुजे। जेके इन क़ाइदनि ऐं ज़ाब्त जी भञकड़ी कंदो आहे इहो पार्टी जी इत्तेहाद ऐं हम आहंगी खे तोड़ींदो आहे। पार्टी जे क़ाइदनि ऐं क़ानूननि मुताबिक़ अक़लियत खे अक्सरियत जे फ़ैसिलनि जे ताबे रहणो पवंदो आहे। जेकॾहिं अक़लियत जी राय खे अक्सरियत रेटे छॾियो हुजे तॾहिं बि अक़लियत खे अक्सरियत जे फ़ैसिलनि जी ताईद ऐं पैरवी करणी पवंदी आहे। जेकॾहिं अक़लियत ज़रूरी सम्झे त या पंहिंजी मौक़िफ़ खे ईंदड़ गॾिजाणी में वराए पेश करे सघे थी, पर अक्सरियत जे फ़ैसिलनि ऐं हिदायतनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी नथी करे सघे ऐं न ई करणु घुरिजे। नंबर 2, क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जा 3 वॾा उसूल आहिनि। नंबर 1, कारकुन खे पंहिंजी समूरी अमली सरगर्मी में पार्टी जे हुक्मनि ऐं हिदायतनि जी पैरवी करणी पवंदी आहे। नंबर 2, कंहिंखां बि बिना मुआवज़े या बिना इजाज़त जी का बि शइ न वठणु घुरिजे ऐं न ई चोराइणु घुरिजे। नंबर 3, हर का हथ आयल शइ पार्टी जे इदारनि में पेश करणी आहे। इन खां सवाइ अछनि ॻाल्हियुनि खे ध्यान में रखणो पवंदो आहे। नंबर 1, मीटिंग या गॾिजाणी में नरम ऐं आस्ते ॻाल्हाइजे, पर एतिरो बि न जो गॾिजाणी या मीटिंग में शरीक दोस्त ॿुधी न सघनि ऐं ज़ोरी कन ॾेई ॿुधणो पवे, पर ॻाल्हाइण में शाइस्तगी हुजणु ज़रूरी आहे। नंबर 2, हर हिकु शइ मुनासिब अघ ते ख़रीद करणी ऐं फ़रोख़्त करणी आहे। नंबर 3, जेका शइ कंहिं दोस्त, कारकुन या अवाम खां उधारी वरिती वञे या जल्दी वापसि करण जी कोशिशि कजे। नंबर 4, क़ौमी कारकुन जे हथां जंहिंजो बि नुक़सानु थिए थो उहो भरे ॾियणु घुरिजे। नंबर 5, माण्हुनि खे न मारणु घुरिजे, न धकणु घुरिजे, न ई घटि वधि ॻाल्हाइणु घुरिजे। नंबर 6, औरतुनि सां कॾहिं बि बदतमीज़ न पेश अचणु न घुरिजे, पर साणुसि इज़त ऐं एहतराम सां पेश अचणु घुरिजे। नंबर 7, क़ैदी कारकुन जी ज़रूरी सार संभाल लहणु घुरिजे। नंबर 8, पंहिंजी क़ौम जे माण्हुनि जी पोखनि, फसलनि, कारोबार खे नुक़सानु ॾियण जी कोशिशि न कजे। अहिड़ी तरह हेठनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियणु बि ज़रूरी आहे। कारकुन खे पार्टी जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी सख़्ती सां ख़्यालु करणु घुरिजे, हुक्मनि ऐं हिदायतनि जी सख़्ती सां पाबंदी करणु घुरिजे। अहिड़ी तरह ज़ाब्तनि जे 3 उसूलनि ऐं 8 ॻाल्हियुनि जी ख़ुसूसी ध्यानु ॾियणु घुरिजे त जी क़यादत ऐं कारकुन में पार्टी ऐं कारकुन ऐं अवाम में इत्तेहाद ऐं हम आहंगी पैदा थी सघे। इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त जॾहिं क़यादत ऐं कारकुन पार्टी जे ज़ाब्तनि ते अमल कंदा तॾहिं अवाम पार्टी जे सॾ में सॾ ॾींदी। नंबर 3, तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद। हिकु क़ौमी या इनक़लाबी पार्टी तनक़ीद खां कॾहिं बि घबराईंदी कान आहे। असां क़ौम परस्त इनक़लाबी आहियूं, उन करे सचाई ऐं सदाकत असां सां गॾु आहे। उन करे तारीख़ी क़ुवतनि यानी क़ौम ऐं अवाम असां सां गॾु आहे। क़ौम परस्त इनक़लाबी ॾुखनि जा ॾाढा थींदा आहिनि। कंहिं पक हूंदी आहे त संदसि साथी जदोजहद जूं घुरिजूं ऐं ज़िम्मेवारियूं पूरियूं करण वारा ऐं ॾुखनि खे वॾी हिमत ऐं हौसले सां मुंहुं ॾियण वारा आहिनि। इहे शिकस्तनि ऐं नाकामियुनि जा हिराक आहिनि। क़ौम परस्त इनक़लाबी तनक़ीद खां निडजंदा आहिनि ऐं न ई सलाहनि ऐं मशवरनि खां कन लाचार कंदा आहिनि। जेके शख़्स हज़ारनि हाञनि खां न घबराईंदा आहिनि, इहो ई बादशाह खे घोड़े तां लाहे सघंदो आहे। इहो ई जज़्बो ऐं जुलान उनजी अॻिते वधण जी हिमत ऐं हौसलो पैदा कंदो आहे। जीअं त क़ौम परस्त इनक़लाबी कारकुन वटि तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद जो
साइंसी जदलियाती हथियार हूंदो आहे जंहिं ते अमल करण खां पोइ उहो ख़राब अमल खे छुटकारो हासिल कंदो आहे ऐं सुठे अमल खे पंहिंजो कंदो आहे। ध्यानदार तनक़ीद हिकु अहिड़ो अमल आहे जेको क़ौमी ऐं इनक़लाबी पार्टी खां ॿियनि पार्टियुनि खां मथां ऐं बुलंद करे छॾींदो आहे, जंहिं लाइ असांखे सभ खां अॻु पंहिंजे अंदर जी सफ़ाई करणी पवंदी आहे। जे ईअं न कंदासीं त असांजे पंहिंजे अंदर में ई गंद ऐं किचरो गॾु थींदो वेंदो। इहो ई सबबु आहे जो कॉमर्स कारकुन खे पाबंदी सां पंहिंजो मुंहुं ऐं अंदर साफ़ रखणो पवंदो आहे। जे इहे ईअं न कंदा त संदसि कोपर शौर ते कच चढ़ी वेंदो ऐं मुंहुं मेरो थी वेंदो ऐं पोइ उन मां धप ईंदी। अहिड़ी तरह पार्टी जे अंदरि कारकुन जे मुंहुं ऐं उन जे कमनि में गंद ऐं किचिरो गॾु थींदो वेंदो, जंहिंखे वक़्तु ब वक़्तु साफ़ करणो ऐं धोइणो पवंदो आहे, छाकाणि त वहंदड़ पाणी धप न कंदो आहे। ऐं जीअं सफ़ाई करण जी सूरत में दर्जी चांच तोड़े चूड़ वग़ैरह में उॾोही न लॻंदी आहे, तीअं लाॻीते अमल में रहंदड़ पार्टी में मायूसी ऐं इंतशार जा जीवड़ा पैदा थी न सघंदा आहिनि। अहिड़े नमूने मुसलसल ऐं लाॻीतो कम ऐं उनजी जांच पड़ताल कंदो रहणु, जमहूरी अमल खे जारी रखणु, तनक़ीद खां न ॾिजणु, जेको पाण खे सिखिजे, इहो ॿियनि खे सेखारणु, जेको अंदर में हुजे उनखे ॿार वाह को करणु, इल्ज़ाम हणंदड़ खे ध्यान सां ॿुधणु, सुठी ॻाल्हि हुजे त हीअं सां सम्झाइणु, ऐं जे ग़लति हुजे त उनखे सुधारणु, कमु न थियो हुजे त उनखे ख़बरदार रहणु। इहो ई ताक़तवर साइंसी ऐं इनक़लाबी तरीक़ो आहे जंहिंजे इस्तेमाल सां कारकुन जी ज़हननि तोड़े पार्टी जे सॼे जिस्म खे हर क़िस्म जी गंद ऐं किचिरो खां या ॿिए अमली जे जरासीमनि खां पाक ऐं साफ़ ऐं महफ़ूज़ रखिबो आहे। हिकु क़ौमी ऐं इनक़लाबी जे विच में चटाभेटी थींदी रहंदी आहे, जंहिं मां ई पार्टी ऐं समाज जे अंदरि मुख़्तलिफ़ ख़्यालनि में तज़ाद न हूंदो त पार्टी जी ज़िंदगी चुपर करणु छॾे ॾींदी। इहो ई सबबु आहे जो हक़ीक़ी इनक़लाबी कॉमर्स पार्टी सरगर्म नज़रियाती छिकताण जे हामी हूंदी आहे, छाकाणि त इहो ई तरीक़ो इनक़लाबी पार्टी तोड़े जदोजहदी इताद जो सगारो ऐं जानदार जल्दियाती ऐं साइंसी तरीक़ो आहे। जानदार जदलियाती ऐं साइंसी तरीक़ो आहे। हर हिकु क़ौमी कारकुन ऐं अॻुवाण खे इहो ई तरीक़ो इख़्तियार करणु घुरिजे, पर क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जे अंदरि, छाकाणि त आज़ाद ख़्याली ऐं छिड़वागी जदोजहद खे नुक़सानु पहुचाईंदी आहे ऐं ग़ैर उसूली लाड़नि खे वधाईंदी आहे, जंहिंजे करे पार्टी ज़वाल पज़ीर थियणु लॻंदी आहे, उनजा अछातराई पैदा थी पवंदी आहे ऐं कोई कारकुन मायूसी जो शिकार थी वेंदा आहिनि। इन लाइ पार्टी अंदरि मनपसंदी मौज़ूइयत ऐं गिरोही लाड़नि जे ख़िलाफ़ जदोजहद करण में ख़ासि करे ॿिनि ॻाल्हियुनि ॾांहुं ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। हिकु त आईंदे जी ग़लतियुनि खां बचण लाइ गुज़िरियल ग़लतियुनि मां सबक़ हासिल करणु घुरिजे, ऐं ॿियो मरीज़ जो बचाव लाइ बीमारी जो मुकमल इलाज करणो पवंदो आहे ऐं बिना कंहिं रख रखाव जे ग़लतियुनि जो इतराफ़ करणो पवंदो आहे ऐं उनखे उघाड़ो करणो पवंदो आहे। उन लाइ माज़ी जे ग़लतियुनि जी साइंसी तजियो करणु ज़रूरी आहे। हाणे हिते बेरहमी तनक़ीद करणु ज़रूरी आहे त जीअं आईंदे कमु बहितर नमूने में थी सघे, छाकाणि त ग़लतियुनि खे वावको करणु ऐं उन ते तनक़ीद करण जो मतिलबु इलाज कंदड़ डॉक्टर जी या मरीज़ जी ज़िंदगी बचाइणी हूंदी आहे। जेको कारकुन या क़यादत ग़लतियुनि खे लिकाए नथो ऐं इलाज थियण ताईं ग़लतियूं वर्झाए नथो, पर ख़ुलूस ऐं दयानतदारी सां इलाज तोड़े इस्लाह जो ख़्वाहिशमंद आहे, उनजो अहिड़ो अमल जी हाज़िया करणु ज़रूरी आहे त जीअं इहो अञा वधीक सुठो कॉमर्स ऐं इनक़लाबी थी सघे। जेकॾहिं असां ग़लतियुनि ते पाणी मां निकिरी वेंदासीं या मथसि उलरी ईंदासीं त उनखे सुधारे न सघंदासीं। क़ौमी कारकुन जे नज़रियाती सियासी बीमारी जो इलाज करण लाइ तकड़ करण जी ज़रूरत न आहे, छो त असांखे उनजे मुकमल इलाज करणो आहे। हिन लाइ सही ऐं मौसर रवैयो इख़्तियार करणो आहे। पार्टी अंदरि तनक़ीद बाबति हिकु ॿी ॻाल्हि खे बि ध्यान में रखणु ज़रूरी आहे त केतिरा ई कारकुन तनक़ीद कंदे वरी मसइलनि खे छॾे ॾींदा आहिनि, उन मामूली ॻाल्हियुनि ते वक़्तु विञाईंदा आहिनि, जॾहिं त तनक़ीद जो सही मक़सदु सियासी ऐं तनज़ीमी ग़लतियुनि जी निशानगी या छंडछाण करणु हूंदी आहे। जेसिताईं तनक़ीद जो सियासी ऐं तनज़ीमी ग़लतियुनि जे बदिरां कारकुन जी ज़ाती मसइलनि सां वास्तो आहे त उन ते घणे वक़्तु विञाइण या घणी तनक़ीद करण जो का बि ज़रूरत कोन को। अहिड़ी तरह तनक़ीद जे नतीजे में वास्तेदार कारकुन उन मुंझारे जो शिकार थी वेंदा आहिनि त खेसि आख़िर करणो छा आहे।
ऐं जेकॾहिं हिकु दफ़ो अहिड़े क़िस्म जी सतही तनक़ीद जो सिलसिलो शुरू थी वेंदो आहे त पोइ इन ॻाल्हि जो ख़तरो दरपेश रहंदो आहे त पार्टी अंदरि सिर्फ़ु नंढड़नि ऐं गैर अहम मसइलनि ते वक़्तु बर्बादु थींदो रहंदो आहे। नतीजे में माण्हू बुज़ुर्ग थी पवंदो आहे या हद खां वधीक मोहतात थी वेंदो आहे, जंहिं करे पार्टी अंदरि हक़ीक़ी सियासी क़ौमी इनक़लाबी फ़र्ज़ पूरा करे न सघंदी आहे। पार्टी अंदरि मौज़ू मनपसंद गुरोह ऐं सतही तनक़ीद खां पासो करणु ज़रूरी आहे। हर हिकु बयानु हुजे या तनक़ीद हुजे या हक़ीक़त ते मुबनी हुजे, तनक़ीद ऐं सियासी नज़रियाती पासे ते वधीक ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। ध्यानु ॾियण जी ज़रूरत हूंदी आहे, छो त अहिड़ी तरह पार्टी अंदरि तनक़ीद पार्टी जी तंज़ीमकारी खे सगारो कंदी आहे, उनजी अवामी मक़बूलियत ऐं तख़लीक़ी सलाहियतनि खे वधाईंदी आहे। तनक़ीद खे कॾहिं बि ज़ाती हमलनि लाइ इस्तेमालु न कजे। अहिड़ी तनक़ीद मां कारकुननि ऐं पार्टी ऐं उनजी तंज़ीमकारी खे नुक़सानु रसंदो आहे। तनक़ीद जो अहिड़ो तरीक़ो असल में पेटी बुर्ज़ुआ यानी विचोले तबिके जी इनफ़रादियत पसंदी जो इज़हार हूंदो आहे। जिन ते तनक़ीद जो सुधारे वारो तरीक़ो पार्टी तोड़े मेंबरनि खे तनक़ीद जो उसूली मक़सदु सम्झाईंदो आहे। क़ौमी समाजी तज़ादनि बाबति पार्टी जी तख़लीक़ी सलाहियतनि खे वधाईंदो आहे। जेकॾहिं कंहिं बि क़ौमी कारकुन अंदरि के कमियूं ऐं कोताहियूं आहिनि त उन ते तनक़ीद थियणु घुरिजे या तामीरी तनक़ीद हुजणु घुरिजे, छाकाणि त क़ौमी कारकुन पंहिंजी क़ौम जो हर ॾोखी हूंदो आहे। पार्टी खे उन कमियुनि ऐं कोताहियुनि खां आगाह करे ऐं जे हू उन में सच चवे थो त असांखे पार्टी में सुधारो आणणु घुरिजे, उनजे अहिड़े तजवीज़ मां पार्टी ऐं क़ौम खे फ़ाइदो थिए थो त उन ते अमल करणु ज़रूरी आहे। हिकु क़ौमी कारकुन पंहिंजे अमलनि ऐं सरगर्मियुनि खे सदाईं क़ौमी मुफ़ादनि सां जोड़े रखंदो आहे, उनजे मक़सद जी बरहक़ हुजण ते यकीन रखंदो आहे। इन लाइ कंहिं बि क़ुर्बानी ॾियण खां हिकु क़दम बि पोइ न हटंदो आहे, बल्कि मक़सद जी हासिलात लाइ हर वक़्तु पंहिंजी जान जी क़ुर्बानी लाइ तयारु रहंदो आहे। इहो कंहिं बि ख़्याल या नज़रिए ऐं तरीक़े खां मुंहुं न मोड़ींदो आहे। जेके क़ौम मुफ़ाद जे हक़ में हूंदी आहे, जेका क़ौमी मुफ़ाद जे हक़ में हूंदी आहे, हू अहिड़े सियासी ऐं तंज़ीमी भुॻोड़ जी इजाज़त न ॾींदी आहे जेको क़ौमी पार्टी ऐं क़यादत कारकुन या जदोजहद जी शिकिल खे दाग़दार कंदी आहे, बिगाड़े पेश कंदो आहे। हू अहिड़ो हर क़िस्म जे गंद खे गॾु थियणु न ॾींदो आहे जेको सिहतमंद ऐं तंदुरुस्त जिस्म खे माज़ूर ऐं जदो करे छॾींदो आहे। इहो ई सबबु आहे जो हिकु सचे क़ौमी कारकुन पंहिंजी क़ीमती जान खे क़ुर्बान करे छॾींदो आहे, पर क़ौमी मुफ़ादनि खां हथु न खणंदो आहे। जिन जी अहिड़ी क़ुर्बानी खे ॾिसी ऐं यादि करे असां सभु फ़िलहाल त ॾुखारा थी वेंदा आहियूं, छो त क़ौम पर इनक़लाबी कारकुन को बि अहिड़ो ज़ाती मुफ़ाद अज़ीज़ न रखंदो आहे, न ई अहिड़ी का ग़लती कंदो आहे जेका क़ौमी मुफ़ाद लाइ नुक़सानकार साबित थींदी आहे। पर इहो बि सच आहे त क़ौमी इनक़लाबी कारकुन खे कंहिं बि वॾे या नंढी कामयाबी ते फ़ख्रु या तकबर करणु न घुरिजे, पर पंहिंजी ख़ामियुनि ऐं कोताहियुनि जी मुसलसल तनक़ीद कंदो रहणु घुरिजे। जीअं असां पंहिंजे आस पास जो रोज़ाना गंद किचिरो हटाईंदा आहियूं या सफ़ाई सुथाई लाइ पंहिंजो हथु मुंहुं धोईंदा आहियूं, तीअं तनक़ीद जो अमल पार्टी कारकुननि ऐं जदोजहद मां हर क़िस्म जी कमियुनि कोताहियुनि ऐं ग़लतियुनि खे धोए साफ़ करे छॾींदो आहे। पर तनक़ीद बर वक़्तु थियणु घुरिजे। नुक़सान ऐं वाक़िअ थियण खां पोइ तनक़ीद करण वारो रुझान सही कोन आहे, छाकाणि त ग़लतियुनि ऐं नाकामियुनि मां सबक़ हासिलु करण खां पोइ अॻु खां वधीक मोहतात रहणो पवंदो आहे ऐं पंहिंजे कमनि खां वधीक बहितर तरीक़े सां निभाइणो पवंदो आहे। जेतोणीकि कंहिं पार्टी कारकुननि या क़यादत जो ग़लतियुनि खां पाक ऐं साफ़ हुजणु महाल आहे, पर को बि ग़लतियूं थोरे में थोरियूं थियणु घुरिजनि त बहितर आहे। जेकॾहिं हिकु दफ़ो का ग़लती थी वञे त उनखे हिकदमि सुधारणु घुरिजे ऐं जेतिरो जल्द मुमकिन हुजे उनजो इज़ालो थियणु घुरिजे। नंबर 4 क़ौमी या इनक़लाबी कारकुननि जी सुञाणप। हिकु क़ौमपरस्त इनक़लाबी कारकुन कुशादी दिल ऐं वॾे ज़हन वारो थींदो आहे, मुख़लिस जाखोड़ी ईमानदार थींदो आहे, क़ौमी मुफ़ादनि खे पंहिंजी ज़िंदगी सम्झंदो आहे, पंहिंजी ज़ाती मुफ़ादनि खे क़ौमी मुफ़ादनि जे ताबे रखंदो आहे। हर वक़्तु ऐं हर हंधि पार्टीअ जे इनक़लाबी उसूलनि ते साबित क़दम रहंदो आहे। ग़लति ख़्यालनि, लाड़नि
ऐं अमलनि जे ख़िलाफ़ अणथक जदोजहद कंदो आहे त जीअं पार्टी ऐं क़ौम जी इज्तिमाही जदोजहद खे सगारो करे सघिजे ऐं पार्टी ऐं अवाम जे विच में वास्तनि खे मज़बूत करे सघिजे। हिकु क़ौम परस्त इनक़लाबी कारकुन कंहिं बि फ़र्द वाहिद खां वधीक पार्टी ऐं क़ौम जे मुफ़ादनि जो ख़्यालु रखंदो आहे ऐं पंहिंजी ज़ात खां वधीक ॿियनि जो ख़्यालु रखंदो आहे। खेसि ख़बर हूंदी आहे त सिर्फ़ु अहिड़ी तरह हू हक़ीक़ी क़ौमी कारकुन थी सघे थो ऐं उनखे उहा ॻाल्हि ज़हन में हूंदी आहे त हू पंहिंजे क़ौल ऐं फ़इल में क़ौम जी अक्सरियत जे मुफ़ादनि खे अवलियत ॾिए थो या न। हिकु क़ौम परस्त इनक़लाबी कारकुन खे हर वक़्तु ऐं हर हंधि पंहिंजी ज़ाती मुफ़ादनि खे क़ौमी मुफ़ादनि जे ताबे रखणो पवंदो आहे ऐं खेसि उहा ख़बर हूंदी आहे त ख़ुदि गर्ज़ी ऐं लालच ऐं लोभ तोड़े सुस्ती काहिली ऐं बद अतवारी ऐं बद अख़लाक़ी तोड़े पाण खे पढ़ाइण अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके इंतिहाई नफ़रत ऐं हक़ारत जे लाइक़ु आहिनि। बेलौसीअ सां अमल करणु माट मीट में अणथक कमु कंदो रहणु ऐं क़ौमी मुफ़ादनि लाइ पाण खे दिलि व जान सां वक़्तु करणु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके इज़त ऐं एतिराम जे लाइक़ु आहिनि। हिकु क़ौम परस्त इनक़लाबी कारकुन तोड़े अॻुवाणनि खे सदाईं सदाकत ऐं सचाई जो तरफ़दार रहणु घुरिजे छाकाणि त हर क़िस्म जी सदाकत ऐं सचाई क़ौम जे मुफ़ादनि में हूंदी आहे। उन्हीअ सां गॾोगॾु हिकु क़ौम परस्त कारकुन खे सदाईं ग़लतियुनि जे सुधारे जो फ़िक्रु रहंदो आहे छाकाणि त हर क़िस्म जी ग़लती क़ौमी मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु हूंदी आहे। उन करे क़ौम परस्त कारकुननि खे सदाईं शयुनि तोड़े मसइलनि जे सबबनि जी चङी तरह छंड-छाण करणु घुरिजे ऐं पंहिंजे अकुल ऐं सम्झ मुताबिक़ अमल करणु घुरिजे। उन ई ॻाल्हि खे चङी तरह ध्यान में रखणु घुरिजे त हू जेकियूं बि ॻाल्हियूं करे थो उहे हक़ीक़त सां ठहकनि थियूं या न ऐं वाक़ई सही बुनियादनि ते क़ाइमु आहिनि या न। खेसि हर ॻाल्हि जे अखियूं पूरे पैरवी करणु कान आहे। उन जे उबतड़ हर क़िस्म जी ग़ुलामदार ज़हनियत जे ख़िलाफ़ु जदोजहद करणी आहे। क़ौम परस्त पार्टीअ जे कारकुननि खे तोड़े अॻुवाणनि खे उन ई ॻाल्हि ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे त खेनि सभ खां अवलियत इज्तिमाही क़ौमी मफ़ादनि खे ॾियणी आहे ऐं पार्टीअ जे हर हिकु मेंबर ऐं कमकार जे हर हिकु शाख खे हर क़ौल ऐं फ़इल में पार्टीअ जे मुफ़ादनि खे अॻियां रखणो पवंदो आहे ऐं हरगिज़ उन्हनि असूलनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी करण जी इजाज़त न ॾिबी आहे। क़ौम परस्त कारकुननि ऐं क़यादत खे बाअमल रहणो पवंदो आहे पर ॾाप सां रहणो पवंदो आहे त जीअं हर अमल खां पोइ मुक़ररु थियल कमु पूरो करे सघिजे छाकाणि त ॾाप सां अॻिते वधंदड़ कारकुन भटकी नथा सघनि। उन करे हर क़ौम परस्त कारकुन लाइ सियासी ॾाप ज़रूरी आहे ऐं जज़्बे सां गॾु अज़म ऐं इरादे जी पुख़्तगी ज़रूरी आहे। अहिड़ी तरह सूरत हाल जे सही कथ करणु अक्सरती अवाम ते भरवसो करणु ऐं उन जी हिमायत हासिलु करणु ज़रूरी आहे जंहिं लाइ क़ौम परस्त कारकुन तोड़े क़यादत खे सियासी इल्म ऐं ॼाण जी हासिलात लाइ वॾी मथाकत करणी पवंदी आहे। खेनि अवाम खां सिखणु ऐं सेखारणो पवंदो आहे। उन लाइ क़ौमी तहरीक जे हर हिकु कारकुन खे अवाम दोस्ती सिखणी पवंदी आहे। उन लाइ हाकिम ऐं कामरो न पर अणथिक उस्ताद थियणो पवंदो आहे। क़ौमी कारकुननि ऐं क़यादत खे कॾहिं बि माण्हूअ खां अलॻि थलॻि रहणु न घुरिजे ऐं न वरी अवाम जी अक्सरियत खां मुंहुं मोड़णु ऐं तकड़ में अॻिते वधी सिर्फ़ु तरक़ी पसंदि जथनि जे अॻुवाणनि ऐं रहबरी करणु घुरिजे पर तरक़ी पसंदि जथे ऐं अवाम जे विच में गहरो लाॻापो क़ाइमु करणु घुरिजे छाकाणि त हिकु क़ौम परस्त कारकुन ॿिज वांगुरु हूंदो आहे ऐं अवाम ज़मीन वांगुरु हूंदो आहे। उन करे जॾहिं बि जिते बि वञिजे अवाम सां वेझो रहणु घुरिजे ऐं अवाम अंदरि घड़ी ऐं उन जे पखेड़े वञणु घुरिजे उन में पखड़ी वञणु घुरिजे। क़ौमी कारकुननि एतिरी सलाहियत हुजणु घुरिजे जीअं उहे हर मामले में पाण खे अवाम सां ॻंढे ऐं जोड़े सघनि पर जेकॾहिं क़ौमी कारकुन रुॻो कमरे में वेठो उॿासूं ॾींदो त तूफ़ाननि जा टकराइण लाइ दुनिया जो मुक़ाबिलो करे कोन सघंदो। उन ई लाइ सिर्फ़ु अहिड़नि कारकुननि खे पार्टीअ जी मेंबरशिप ॾियणु घुरिजे जेके इनक़लाब जे तूफ़ान सां टकराए ऐं दुनिया जो मुक़ाबिलो करे सघनि। उहो असल में अवामी जदोजहद जो तूफ़ान हूंदो आहे ऐं उहा असुल ऐं अवामी क़ौमी जदोजहद जी दुनिया हूंदी आहे।
उन लाइ क़ौमी कारकुननि जी अहमियत वारो मिसाली किरदारु हूंदो आहे। उन जे करे क़ौमी कारकुननि खे हर हाल में वॾी बहादुरीअ सां जिदोजहद करणी पवंदी आहे ऐं पार्टीअ जे हर हुकुम जी पैरवी करणी पवंदी आहे, ज़ाब्तनि जी पाबंदी करणी पवंदी आहे ऐं सियासी सरगर्मीअ खे जारी बि रखिणो पवंदो आहे। उन ई सां गॾोगॾु पार्टीअ जे अंदरि इतिहाद ऐं इस्तिकाम खे मज़बूत सगारो करणो पवंदो आहे। क़ौमी कारकुननि ऐं क़यादत खे कॾहिं बि ख़ुदि ख़्यालु ऐं ख़ुदि पसंदि थियणु न घुरिजे। खेनि कॾहिं बि ईअं न सम्झणु घुरिजे त हू ई सभु कुझु आहिनि। न वरी खेनि पंहिंजे घर जे अंदरि वेही रहणु घुरिजे, न कामोरनि वांगुरु हुकुम हलाइणु घुरिजे, बल्कि खेनि ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधणु घुरिजनि ऐं ख़्यालनि ते ध्यानु ॾियणु घुरिजे। खेनि ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियणु घुरिजे। जेकॾहिं ॻाल्हि सही ऐं सची हुजे त तस्लीम करणु घुरिजे, जे ग़लति हुजे त बि ॻाल्हि पूरी करणु ॾिजे ऐं पोइ सब्र ऐं तहमुल सां सम्झाइणु घुरिजे। जिन माण्हुनि खां कमनि में ग़लतियूं थियूं हुजनि उन्हनि लाइ सम्झण ऐं सम्झाइण वारो रवैयो इख्तियार करणु घुरिजे त जीअं उहे ॻाल्हि सम्झी बि सघनि ऐं पाण खे तब्दील बि करे सघनि ऐं ग़लतियुनि खे छॾे कम जे नए सिर शुरूआति करे सघनि। पर खेनि तकड़ि में ख़ारिज करे छॾणु सही कोन आहे। उन ई लाइ खेनि सुधरण लाइ मौक़ो ॾिजे। जेके कारकुन सियासी ॼाण में पोइते पियल हुजनि उन्हनि खे घटि या हक़ीर सम्झणु न घुरिजे ऐं न ई उन्हनि खां नफ़रत या हकारत करणु घुरिजे, पर उन्हनि सां दोस्ती रखणु घुरिजे ऐं उन्हनि जे पंहिंजे लाॻापे में रहिजी ऐं खेनि क़ाइल करण जी कोशिशि कजे ऐं खेनि अॻिते वठी अचण लाइ सियासी सरगर्मियुनि में शरीक करण जी उहा ई हिकु क़ौमी इनक़लाबी पार्टीअ जी सियासी जदोजहद जी जदलियाती साइंस आहे। नंबर 5 कारकुन जा फ़र्ज़ ऐं ज़िम्मेवारियूं। पार्टी कारकुननि खे उन ॻाल्हि जी ज़मानत ॾियणी पवंदी आहे त उन जी पार्टी ऐं क़यादत पंहिंजो नज़रियाती ऐं सियासी प्रोग्राम न फिराईंदी। उन लाइ न सिर्फ़ सही अमली वाट ऐं पॉलिसियूं घुरिजनि, पर सवें ऐं हज़ारें कारकुननि तोड़े कोयलगनि जी नज़रियाती ऐं सियासी तालीम ऐं तरबियत बि ज़रूरी आहे त जीअं उहे क़ौमी ऐं इनक़लाबी जदोजहद खे जारी रखी सघनि। न सिर्फ़ कारकुननि ऐं कोयलगनि जी तालीम ऐं तरबियत जी ज़रूरत थिए थी, पर इहो बि ॾिसणो पवे थो त उहे क़ौमी ऐं इनक़लाबी जदोजहद जे डिघे अमल में मुस्तक़िल मिज़ाज रहंदा बि या न। जेके कारकुन पार्टीअ जी सिफ़ुनि में घिड़ी आया आहिनि उहे पार्टी ऐं क़ौमी तहरीक में मुसलसिल रही सघंदा या न, या उहे विचें ऐं हेठिएं तबिके जी इनक़लाबी क़ुवत साबित थी सघंदा या न। इन सां गॾु इहो बि ॾिसणो पवंदो आहे त पार्टी ऐं उन जी क़यादत क़ौम ऐं अवाम जे अंदरि मौक़े परस्ती ऐं सौदेबाज़ी वारा लाड़ा रोके सघंदी या न, या ईंदड़ वक़्तु क़ौमी जदोजहद लाइ अहमियत वारो आहे या न। छाकाणि त कॾहिं कॾहिं केतिरा पुराण पसंदि माण्हू इनक़लाबी ऐं क़ौमी जदोजहद खां हटी हिकु नओं जमहूरी राग आलापण लॻंदा आहिनि। अहिड़नि आज़ादी ऐं कॉन्फ्रेंस मुख़ालिफ़ लाड़नि ते गहरी नज़र रखणी पवंदी आहे ऐं उन्हनि जी सख़्तु मुख़ालफ़त करणी पवंदी आहे ऐं हर क़िस्म जी मौक़े परस्त लाड़नि जे ख़िलाफ़ मुस्तक़िल मिज़ाजीअ सां जदोजहद करणी पवंदी आहे। उन लाइ मथिएं खां हेठिएं इदारनि ताईं हर हंधि क़ौमी इनक़लाबी ऐं सियासी तालीम ॾियणु ऐं तरबियत करण जो ॼार विछाइणु ज़रूरी आहे। छाकाणि क़ौमी आज़ादी जो मक़सद जी हासिलात लाइ पार्टी खे वक़्त ब वक़्तु अहिड़नि कारकुननि जी ज़रूरत पवंदी आहे जेके क़ौमी फ़िक्र ऐं इनक़लाबी दाहब सां सरशार हुअणु घुरिजनि ऐं जेके सिंध ऐं सिंधी क़ौम जे मुफ़ादनि जी हासिलात लाइ सिर घोरींदड़ हुजनि, न मौक़े परस्त ऐं मसलत पसंदि हुजनि ऐं न लबाड़ बाज़ ऐं बुज़दिल हुजनि, न वरी शख़्सी अक़ीदे परस्तीअ जो शिकार हुजनि, बल्कि बहादुर बांका ऐं सपूत ऐं संजीदा हुजनि त जीअं उहे अॻिते हली बहितर इनक़लाबी अॻवान ऐं सुठा सियासतदान थी सघनि जेके क़ौम ऐं अवाम सां वक़्त ब वक़्तु इतिहाद ऐं ॿधीअ में हुजनि ऐं उन्हनि में कमु करे सघनि। उहे न रुॻो अहिड़नि माण्हुनि सां इतिहाद में रही सघनि, साणनि ख़्यालनि ऐं सोचनि में मुतफ़िक़ हुजनि, पर अहिड़नि माण्हुनि सां बि इतिहाद जी अहलियत रखंदा हुजनि जेके साणनि मुतफ़िक़ न हुजनि। पोइ बि अहिड़नि माण्हुनि सां गॾिजी रही सघनि जिन पहिरीं पार्टी ऐं उन जी क़यादत जी सख़्तु मुख़ालफ़त कई हुजे
पर पोइ उहे अमल में ग़लति साबित थिया हुजनि। अहिड़ी तरह मौक़े परस्त लबाड़बाज़ ऐं बद इतवार माण्हुनि खां ख़बरदारी करणी पवंदी आहे। अहिड़नि माण्हुनि खे कंहिं बि रीति पार्टी ऐं उन जी जदोजहद जी अॻुवाणी करण खां परे रखणो पवंदो आहे। अवाम खां अवाम ॾे उसूल ते कारबंद क़यादत में सियासी बसीरत ऐं बहादुरी ज़रूरी आहे ऐं अहिड़ी तरह उन लाइ जमहूरी अमल ते कारबंद रहण बि ज़रूरी आहे। बल्कि अवाम सां ॻाल्हियूं करण ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बि ज़रूरी आहे। ऐं ईअं कारकुननि तोड़े क़यादत खे आमरत पसंद, मौक़े परस्त ऐं मनपसंद लाड़नि जे ख़िलाफ़ जाखोड़ जी ज़रूरत पवंदी आहे। न मनमानी करणु खपे, न पार्टी जे हुकुमनि जी भञकड़ी करणु खपे ऐं न वरी पार्टी अंदरि जमहूरी उसूलनि जी लताड़ करणु खपे। न कारकुननि आम माण्हुनि ते हमला करणु खपनि, न झेड़ा झटा ऐं झगड़ा करणु खपनि, बल्कि इनसारी ऐं नेठाई खां कमु वठणु घुरिजे ऐं अहिड़ी तरह तकबुर, वॾाई ऐं जल्दबाज़ी खां परे रहणु खपे। तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद जे उसूल ते अमल कंदे पंहिंजनि कमनि जी कोताहियुनि ते नज़र रखणु खपे। न पंहिंजी अना खे तस्कीन ॾियारिजे, न ख़ामियुनि खे लिकाइजे, न वरी समूरी कामयाबीअ जो सहरो पाण ते खणिजे ऐं इल्ज़ाम ऐं ॾोह ॿियनि ते मटिजे। क़ौमी ऐं इनक़लाबी मक़सदनि जी हासिलात लाइ हक़ीक़ी पोइलॻ ऐं कारकुन क़ौमी जदोजहद मां ई पैदा थींदा आहिनि ऐं जदोजहद जे अमल मां गुज़रण खां पोइ पची पुख़्ता थींदा आहिनि। डिघी क़ौमी जदोजहद में कारकुननि जी आज़माइश थींदी आहे। उन दौरान पार्टी जे हक़ीक़ी ऐं सचनि कारकुननि जी तरबियत थींदी आहे ऐं चूंड बि थींदी आहे। उन लाइ पार्टी जी तंज़ीमुनि खे सिंध अंदरि पखड़ी वञण ऐं मक़सद जी हासिलात लाइ हज़ारे कारकुननि ऐं उन्हनि जे अॻुवाणनि खे तरबियत ॾियणु ज़रूरी आहे। इहे कारकुन या अॻुवान अहिड़ा हुजनि जेके क़ौमी ऐं इनक़लाबी ॼाण ऐं इल्म जा माहिर हुजनि, सियासी लिहाज़ खां दूर अंदेश ऐं ॾाहा हुजनि, कमकार में जाखोड़ी ऐं महिनती हुजनि, जज़्बे ऐं ईमानदारी सां भरपूर हुजनि, पंहिंजनि मसइलनि सां पाण निबरण वारा हुजनि, मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण वारा हुजनि, क़ौम, अवाम ऐं पार्टी जा हॾॾोखी ऐं वफ़ादार हुजनि। अहिड़नि ई कारकुननि क़यादत ते अवामी लाॻापे लाइ पार्टी भरोसो कंदी आहे। इहे ई क़ौम जी हक़ीक़ी क़यादत जे लाइ लाइक़ हूंदा आहिनि। पार्टी उन्हनि ते भरोसो रखण खां पोइ दुश्मन ऐं मुखालिफ़ क़ुवत खे शिकस्त ॾींदी आहे। अहिड़नि कारकुननि ऐं क़यादत खे क़ौमी हीरे थियण लाइ लालच ऐं लोभ, ख़ुदि गर्ज़ी ऐं ख़ुदि मतलबी, काहिली ऐं बेअमली, तकबुर ऐं वॾाई, ख़ुदि पसंदी, इनफरादत पसंदी ऐं गिरोह पसंदी खां परे रहणो पवंदो आहे। इहे हिकिड़ियूं अहिड़ियूं हक़ीक़तूं या ॻाल्हियूं आहिनि जिन जो वारिस पार्टी जो हर कारकुन मेंबर ऐं अॻुवान हूंदो आहे। छाकाणि त जॾहिं हिकु दफ़ो क़ौमी जदोजहद ऐं सियासी अमल जी वाट जो तयुन थी वेंदो आहे त पोइ पार्टी जा समूरा कारकुन हिकु फ़ैसिलाकुन क़ुवत बणिजी वेंदा आहिनि। उन लाइ पार्टी ऐं उन जी क़यादत जो फ़र्ज़ु आहे त उहे पंहिंजे कारकुननि जी तालीम ऐं तरबियत मुकमिल रिताबंदीअ सां कनि, जीअं उहे कारकुन पंहिंजी पार्टी जी जदोजहद ऐं पंहिंजी अवाम ते सियासी तौरु नज़र रखी सघनि। हिकु क़ौमी या इनक़लाबी कारकुन जी कसोटी इहा आहे त उहो पार्टी जे अमली वाट ते मुकमिल तौरु अमल करण जो पाबंद हूंदो आहे, पार्टी जे ज़ाब्तनि जो पाबंद हूंदो आहे, सरगर्म, महिनती ऐं बेगर्ज़ हूंदो आहे, पंहिंजो कमकार पाण पूरो कंदो आहे ऐं पंहिंजी अवाम सां लाॻापा रखंदो आहे। उन खे ई कारकुननि जी अहलियत मुताबिक़ मुक़ररी चइबी आहे। उन ई मां ख़बर पवंदी आहे त कारकुन खे जेको कमु ऐं उहिदो सौंपियल आहे उहो उन जी अहलियत मुताबिक़ आहे या न। तंज़ीम साज़ी लाइ कारकुन जी गॾियल शिरकत ज़रूरी आहे। पार्टी जा कारकुन हक़ीक़त में हिकिड़े क़िस्म जा कोरियत हूंदा आहिनि, न अवाम जी पुठीअ ते सवारी कंदड़ कामोरा ऐं हुकुमरान हूंदा आहिनि। कारकुन इज्तिमाही सरगर्मियुनि में हिसो वठण खां पोइ ई अवाम सां मुस्तक़िल ऐं वसीर करे वेझड़ाई क़ाइमु रखी सघंदा आहिनि। क़ौमी आज़ादी जे इनक़लाब लाइ इहो हिकु बुनियादी शर्त आहे जंहिं जे ज़रिए पार्टी अंदरि कामोरकनि ऐं हुकुमरान पसंदि लाड़नि जो सदबाब करे सघिबो आहे ऐं उन्हनि जो ख़ात्मो आणे सघिबो आहे। नंबर 6, कारकुननि जा हक़ ऐं उन्हनि जी सार संभाल लहण जो तरीक़ो। कारकुन जी कथ करण या अंदाज़े लॻाइण जे तरीक़े जी ॼाण ज़रूरी आहे। कंहिं बि कारकुन जी ज़िंदगी जी ख़ासियत ऐं अहमियत जो अंदाज़ो थोरी मुदत या कंहिं हिकु वाक़े मां लॻाइण जो तरीक़ो सही कोन आहे। उन लाइ कारकुन जी मजमूई ज़िंदगी ऐं उन जे कमकार खे अॻियां रखणु ज़रूरी आहे। कारकुननि जी हक़ीक़ी कथ करण जो इहो ई असली साइंसी ऐं जदलियाती तरीक़ो आहे। उन करे कारकुननि खां चङी रीति कमु वठण जे तरीक़े जी ॼाण ज़रूरी आहे।
क़यादत ॿिनि ख़ासि ज़िम्मेवारियुनि वारी हुअणु घुरिजे, जंहिंमें हिकिड़ो तदबीरूं इख़्तियार करण जो तरीक़ो आहे, ॿियो कारकुननि खां चङी रीति कमु वठण जो तरीक़ो आहे। रिथाबंदी करणु, फ़ैसिला करणु ऐं हुकुम ऐं हिदायतूं ॾियणु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तदबीर जे ज़िमरे में अचनि थियूं ऐं तदबीर खे अमल में आणण लाइ कारकुननि में यकजहती पैदा करणी पवंदी आहे ऐं अमल में संदन पुठ बुराई करणी पवंदी आहे। उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके कारकुननि खां सुठे नमूने में कमु वठण जे ज़िमरे में अचनि थियूं। कारकुन जे सुठे नमूने सां संभाल लहणी पवंदी आहे। उन जी सार संभाल लहण वारे तरीक़े जी ॼाण ज़रूरी आहे। उन जा केतिरा ई तरीक़ा आहिनि, जीअं कारकुननि जी रहनुमाई करणु खेनि पंहिंजे कमु करण में आज़ादी ॾियणु त जीअं उन्हनि में ज़िम्मेवारियुनि संभालण जो अहसासु पैदा थिए ऐं ॾांहुं अचे। उन लाइ खेनि बर वक़्तु हिदायतूं ॾिबियूं आहिनि त जीअं उहे पार्टी जे सियासी वाट जी रोशनी में पहलकारी यानी शुरात जी क़ुवत खां पूरी रीति कमु वठी सघनि। ॿियो त उन ई सिलसिले में कारकुननि जी सियासी ऐं नज़रियाती तालीम ऐं तरबियत जे मयार खे बुलंद करणो पवंदो आहे ऐं खेनि मुताले करण जो मौक़ो ॾिबो आहे त जीअं उहे पंहिंजे सियासी ऐं नज़रियाती ॼाण ऐं सलाहियत खे वधाए सघनि। टियों त कारकुननि जे कमकार जी जांच पड़ताल करणु ज़रूरी आहे त जीअं खेनि तजुर्बनि करणु, कमकार सरअंजाम ॾियणु ऐं ग़लतियुनि सुधारण में मदद मिली सघे। बार बार जांच पड़ताल करणु ऐं कमु हवाले करण खां पोइ ग़लतियुनि ॾे ध्यानु छिकाइणु कारकुननि जी सार संभाल जो सही तरीक़ो न आहे। चोथों त कारकुननि सां सम्झण ऐं सम्झाइण वारो तरीक़ो इख़्तियार करणु घुरिजे त जीअं जिन जेके बि ग़लतियूं कयूं हुजनि उहे उन्हनि खे सुधारे सघनि। जदोजहद जो तरीक़ो सिर्फ़ु उन्हनि कारकुननि ताईं महदूद हुजे जिन घणियूं ग़लतियूं कयूं हुजनि या क़यादत खे क़बूल न कंदा हुजनि। उन लाइ सबुर ऐं तहमुल खां कमु वठिणो पवंदो आहे। बिना सोच ऐं वीचार जे उन्हनि ते न मौक़े परस्ती जो इल्ज़ाम हणिजे ऐं न जांच पड़ताल खां सवाइ संदन ख़िलाफ़ अमल जो ऐलान कजे। पंजूं त ॾुखियनि वक़्तनि ते कारकुननि जी परघोर लहणु घुरिजे। कारकुन बीमार हुजे, खुटल हुजे या घरू मामलनि में घेरल हुजे त उन जी हर हाल में परघोर लहणु खपे। इहो कारकुन जी सार संभाल जो साइंसी तरीक़ो आहे। क़यादत जा ज़िम्मेवार फ़र्द जेके हक़ीक़ी नमूने मौसर तौरु अवाम सां लाॻापियल रहनि था, रुॻो उहे ई जदोजहद दौरान हर वक़्तु साम्हूं रहंदा आहिनि। उन करे जदोजहद दौरान क़यादत कंदड़ ज़िम्मेवार फ़र्दनि खे इब्तिदाई, विची ऐं आख़िरी मरहलनि में पोइते न रहणु घुरिजे। जेके कारकुन जदोजहद जे दौरान साम्हूं ईंदा आहिनि उन्हनि खे ज़िम्मेवार क़यादत जी जाइ वालार में मदद करणु घुरिजे, पर जेके जदोजहद में पोइते रहिजी वञनि था उन्हनि खे हरू भरू अॻियां अचणु ऐं क़यादत करण लाइ ज़ोर बार न भरिजे। पार्टी में जेकॾहिं वॾे तादाद में नवां कारकुन पैदा थी नथा सघनि जेके पुराणनि कारकुननि सां गॾिजी कमु करे सघनि त पार्टी जी सरगर्मी रुकिजी वेंदी आहे। उन करे उन्हनि खे घुरिजे त उहे गरम जोशीअ सां नवनि कारकुननि जी अॻिते अचण लाइ राह हमवार कनि ऐं संदन ख़्यालु रखनि। इहो सच आहे त नवनि कारकुननि में केतिरियूं ई कमियूं पेशूं थियनि थियूं, छो त उहे जीअं त ॾिघे अरसे ताईं जदोजहद में न रहिया आहिनि, उन करे मंझंदि तजुर्बे जी खोट हूंदी आहे। उन्हनि में के पाड़ा बि थियनि था जिन में पुराणनि समाजी नज़रनि जी बाक़ियात मौजूदु हूंदी आहे, यानी उन्हनि में विचोले तबिके जा इनफरादत पसंदि लाड़ा पाड़ा न लाड़ा ग़लति लफ़्ज़ पसंदि लाड़ा हूंदा आहिनि, पर उहे कोताहियूं ऐं कमियूं आहिनि जेके तालीम ऐं तरबियत ऐं जदोजहद जे ज़रिए घटिजंदियूं वेंदियूं आहिनि। पर नवनि कारकुननि में हिकु अहम खूबी हूंदी आहे त उहे हर नई ॻाल्हि बाबति वधीक हसास हूंदा आहिनि। उन करे मंझंदि आला दर्जे जो जोश, जज़्बो ऐं सरगर्मी ऐं पहलकारी जी कोट मौजूदु हूंदी आहे, जॾहिं त पुराणनि कारकुननि में घणो करे अहिड़ियुनि खूबियुनि जी घटिताई हूंदी आहे। पर कारकुन पुराणा हुजनि या नवां हुजनि, खेनि हिक ॿिए लाइ हिक जेतिरो एतिराम हुअणु घुरिजे, हिक ॿिए खां सिखणु घुरिजे ऐं उन्हनि कोताहियुनि खे पाण मां कढण जी कोशिशि करणु घुरिजे त जीअं उहे क़ौमी मक़सद जी हासिलात लाइ वाहिद फ़र्द वांगुरु मुतहद थी सघनि ऐं गुरोह बंदियुनि खां बची सघनि। हिन सिलसिले में पार्टी कारकुननि सां गॾु गैर पार्टी कारकुननि ते पिणु ध्यानु ॾियणो पवंदो आहे, छाकाणि त पार्टी खां ॿाहिरि बि केतिरा ई अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके नज़रअंदाज़ करण जहिड़ा न हूंदा आहिनि। हर क़ौमी कारकुन जो फ़र्ज़ु आहे त इहो पाण खे अकेलाई ऐं वॾाई खां छुटकारो ॾियारे ऐं गैर पार्टी कारकुननि सां मेल मिलाप ऐं वास्ता वधाए, बल्कि ख़ुलूस ऐं ईमानदारी सां साणनि गॾिजी रहे, साणनि गरम जोशी सां मिले, साथियुनि वारो बर्ताव करे ऐं पंजाबी साम्राज्य उन जे छाटनि जे ख़िलाफ़ जदोजहद में पहलकारी करे। उहे क़ौमी आज़ादी ऐं इनक़लाबी जदोजहद जा उसूल आहिनि।
जिन ते अमल करण खां पोइ पार्टी उन जे क़ाबिल थी वेंदी जेका क़ौमी मुफ़ादनि जे मक़सदनि जी जंग विड़ी सघंदी। कंहिं बि इनक़लाबी या क़ौमी पार्टी जा कारकुन तोड़े क़यादत जेसीं आला इख़लाक़ी क़दरुनि जा हामिल न हूंदा आहिनि तेसीं क़ौमी मुफ़ादनि जी जदोजहद करे न सघंदा आहिनि या जेसीं इनक़लाबी जदोजहद जे घुरनि ऐं पेचनि खां वाक़ुफ़ न हूंदा आहिनि तेसीं पंहिंजी क़ौम ऐं समाज में हक़ीक़ी इनक़लाबी तब्दीली आणे न सघंदा आहिनि। इनक़लाबी तब्दीली तॾहिं ईंदी आहे जॾहिं उन लाइ इनक़लाबी पार्टी जोड़बी आहे ऐं इनक़लाबी पार्टी तॾहिं जुड़ंदी आहे जॾहिं इनक़लाबी कारकुन ऐं क़यादत मौजूदु हूंदी आहे। इनक़लाबी कारकुननि ऐं क़यादत खां सवाइ इनक़लाबी पार्टी जुड़ी न सघंदी आहे ऐं इनक़लाबी पार्टी खां सवाइ का बि इनक़लाबी तब्दीली या आज़ादी मुमकिन कान हूंदी आहे।